एजाज़ तौर सां बशारत साईं साईं साहब नतीजा आसार गुल आसार फैज़मन फैज़ शेर है गमे जहाँ और यार हो दस्ते अदू सलूक जिससे भी किया आशाना किया गमे जहाँ और यार हो दस्ते अदू सलूक जिससे भी किया आशिकाना किया खाके राह भी थे खाके राह भी थे हम लोग खाके राह भी थे हम लोग कहरे तूफान जो किया तो क्या न किया जो सहा तो क्या न सहा फैज़ जो यो ख्याल है त माण्हू ईअं हुजे ज़ख़्म सां बि आशिकी बेमुरवत सां बि आशिकी कम सां बि आशिकी पंध सां बि आशिकी ऐं सच बि ईमानदारी जी ॻाल्हि आहे ऐं नसीहत मुंहिंजे लाइ माना एतिरो वेझो माण्हू आहे एतिरो क़रीब तरीन माण्हू आहे जो मूंखे न रुगो नसीहत जे समूरे कम जी ॼाण आहे पर मूंखे इहा बि ॼाण आहे त उहो सभु कमु जेको हुन कया उहो कहिड़ी अदा सां कया कमु सुठो थींदो ई तॾहिं न पर आवाज़ जेको आहे उहो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जूं भितियूं टिपी माण्हुनि जी दिलि जा तरफ़ हली वही जेकॾहिं उते चिराग बणिजी ॿरे त इहो आवाज़ जेको आहे सो उहो आवाज़ कोन्हे जेको कम सां निकाह करे पोइ आवाज़ बुलंद कबो आहे पर इहो उहो आवाज़ हो जेको हुन कम सां आशिकी करे को बुलंद कयो कम सां आशिकी करे पोइ जेको माण्हू भिख खणंदो आहे उन भिख जो पंहिंजो पंथ कम सां आशिकी करे जेको माण्हू सदा बुलंद थो करे उन सदा जो पंहिंजो हुस्न आहे इहो ई सबबु आहे जो अञा माण्हू रेडियो पाकिस्तान तां ब्रॉडकास्टिंग कंदा अञा कंदा अॻे बि पर जिन माण्हुनि रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी स्टेशन तां अखरनि सां आशिकियूं करे ख़याल सां आशिकियूं करे स्क्रैच सां आशिकियूं करे स्क्रैच सां आशिकियूं करे पंहिंजे ख़याल सां स्क्रैच सां अखरनि सां लफ़्ज़नि सां जुमलनि सां ॿोलीअ सां ज़बान सां आशिकियूं करे ॿ अखर ॻाल्हाया टेलीफोन ते राब्तो रहणु घुरिजे उन्हनि माण्हुनि हिन जो नालो जेको आहे सदाई क़ाइमु रहंदो मैडम माण्हू को बि ॻाल्हाईंदा नसीर साहब इहा अॼु जेको हिते गुल बि मिलिया ईअं न करियो दोस्तनि ॻायो बि असांखे मोहबत हुजे अजरकूं मिलियूं विझी अजरकूं मिलियूं कंहिंजो नालो को लिखियो हुतां खणी ॾिठो यार असांजी अजरक वठो अजरकूं इहे सदाई माण्हू जो जेको आहे सो पीची जूं हार हूंदियूं आहिनि जेको माण्हू ई सॾ करे अला मुंहिंजो नालो लिखे यार सॾ करे माण्हू सॾ करे माण्हू चवंदा हुआ मुंहिंजो यार गुल वठिजो असांजो बि हार हिकिड़ो आहे खणी आया आहियूं मूं ॾिठो त माना गर्क साहिब जेको बार बार कयो यार असांजा गुल मूं केतिरा हिते दोस्त ॾिठा केतिरियूं असांजूं भेनरूं ॾिठियूं जेके गुल खणी आयूं खणी आयूं हवा असांजो वठो इन मोहबत ते यकीनन तव्हांखे फ़ख्रु हूंदो पर अवां जेको कमु कयो आहे जेके किताब लिखिया जेके किताब मरतब कया जेका शाइरी कई जेको सॼी सिंध जे रणनि में परनि में बालारियुनि में मेलनि में वञी क़ाइमु थियल जेके इल्म जूं मज़मून हुयूं जेके फ़न जूं मज़मून हुयूं
जेके फन ऐं आशिकी फन अदब ऐं ज़बान सां आशिकी जूं बज़मूं हुयूं अव्हांजे अखरनि जे चिराग उन्हनि खे सदाईं जिते जिते रोशन कयो। इहो अव्हांजो वॾो कमु आहे, इहो अव्हांजो वॾो कमु आहे। उहो इन करे बि वॾो कमु आहे त इन सारे कम सां तव्हांखे हमेशह आशिकी रही। जॾहिं तव्हां स्टेज ते जेके माण्हू खे सॾु कयो, मूं चयो त हिन माण्हू खां वॾो को अखरनि जो सख़्त कोन्हे। बेईमान माण्हू हूंदा आहिनि जेके चङनि माण्हुनि जा जेके नाला रोले छॾींदा आहिनि, चङनि माण्हुनि जे किरदारनि जा जलाला रोले छॾींदा आहिनि। हिन माण्हू खे शख़्स, हिन खे शाबत हुजे। जेकॾहिं को माण्हू आयो, उन माण्हू जा हिकिड़ी का चङी अदा हुई, को हिकिड़ो अखर चङो ॻाल्हाई, किथे को हिकिड़ो नगमो चङो ॻाल्हाई, किथे ॻाई, किथे का ढोलक चङी वॼाई, किथे का पेर चङो खई, किथे का अदाई चङी हुई। हिन माण्हू मुंहिंजो क़दुरु कयो। नसीर सच बि असांजे सॼी संगत में तो जहिड़ो अखरनि जो सख़्त असांजो शाबत। इन करे आउं चवां थो तूं अखरनि जो सखावतूं कयूं, किताब लिखिया, हेॾो पाकिस्तान हैदराबाद ते माण्हू मुतारफ़ कया, फनकार मुतारफ़ कया, ऐं राजन खे वठी थी जहां खे ॿुधायो बाबा हे बसि माण्हू पाण मरूक हूंदो त ॿिए माण्हू जी ॻाल्हि किथे कंदो। माण्हू पाण भाषा लॻो पियो आहे, ॿिए जी ॻाल्हि किथे कंदो थी भाषा। माण्हू पाण गुफ़्तगू जो शहनशाह लॻो पियो आहे, उहो ॿिए जी किथे कढवासी ऐं ॿियो केरु आवाज़ हवासी। पर हेॾो पाकिस्तान असीं कंपेरिंग असीं, हू असीं शाइर असीं, ॿियो छा आहे। हिन माण्हू खे शाबस हुजे जो हिन न रुॻो पंहिंजा कालम पढ़िया अथव, वो करबला जी सभिनी खे ख़बर आहे। करबला जे दर्द जूं जेके नाज़ुक तरीन शिदतूं हुयूं, उन शिदतुनि खां हिननि असांखे बार बार वाक़ुफ़ु कयो, बार बार वाक़ुफ़ु कयो। और इहा बि ॻाल्हि कई त सिंध में उन करबला खे यादि थो कयो वञे, सिंध में करबला खे यादि थो कयो वञे, सिंध में हुसैन खे यादि थो कयो वञे, इन सारे बगदाद खे यादि थो कयो वञे। ऐं उन पिण में मातमी जेके हलनि था उनजी विक विक खां ज़माने खे वाक़ुफ़ु कई, ऐं करबला में जेको कुझु थियो उनखे उन खां वाक़ुफ़ु कई। इहे इन ई करे त आउं चवां थो त नसीर तोखे ग़मे हुसैन जूं दुआऊं आहिनि, तोखे ग़मे सिंध जूं दुआऊं आहिनि। ही मंजता जी, हे सिंध जे मंजता जी तुंहिंजे किरदार जे नसीब ते आख़िरी जुमी कोन्हे। ज़माननि ताईं ही सिंध ऐं सिंध जा माण्हू सां मोहबतूं कंदा।